मध्य प्रदेश जे इंदौर में पहिरियों भेरो हिक नारीअ खे पॉस्को एक्ट तहत सज़ा ॿुधाई वई। ख़ासि अदालत हिन केस में जवाबदार औरत खे 10 साल क़ैद ऐं 3000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाई। मामलो शहर जी बान गंगा पुलिस थाणे जो आहे। 5 नवंबर 2018 ते इलाइक़े जी हिक औरत थाणे पहुची शिकायत दाख़िल कराई हुई त हू चूड़ियूं विकिणण जो कमु कंदी आहे। 3 नवंबर 2018 ते राति जो 8 वॻे संदसि 15 सालनि जो पुटु खीर वठण वियो हो, जेको वापसि नाहे आयो। अंदेशो आहे त को अणॼाण शख़्स खेसि लालच ॾेई पाण सां वठी वियो आहे। नौजवान जी माउ जी रिपोर्ट ते पुलिस जांच शुरू कई। जांच दौरान पुलिस खे नौजवान जो पतो पइजी वियो। पोइ पुछागाछा दौरान हुन ॿुधायो त राजस्थान जी हिक 19 सालनि जी नारी खेसि घुमण फिरण लाइ बहाने सां गुजरात वठी वई हुई। उते हुन खेसि हिक कारखाने में कमु ॾियारियो ऐं केतिरा ई भेरा हुन जिन्सी लाॻापा रखण ते मजबूर कयो। छोकिरीअ मुंहिंजी मोबाइल फोन बि पाण वटि रखी, जीअं मां वालदेन सां ॻाल्हाए न सघां। पुलिस जवाबदार छोकिरीअ खे गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ पोस्को एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। डिस्ट्रिक्ट प्रोसिक्यूशन ऑफिसर संजीव श्रीवास्तव ॿुधायो त छोकिरी नाबालिग छोकिरे खे फोन कई हुई त मुंहिंजो घर वारनि सां झेड़ो थी पियो आहे, तूं मूं सां हल। हू नाबालिग छोकिरे खे वर्ग लाइ गुजरात वठी वई ऐं उते हिक कंपनी में मुलाज़िम बणाए छॾियईं ऐं पाण किराए जे घर में रहण लॻी। उन खां पोइ छोकिरे सां ज़बरदस्ती लाॻापा क़ाइमु कयाईं ऐं खेसि वरी लाॻापनि ते मजबूर कयो वेंदो रहियो। इन दौरान छोकिरे जे घर वारनि गुमशुदगीअ जी रिपोर्ट लिखाई ऐं जॾहिं पुलिस ॻोल्हा कई त छोकिरी पकड़िजी पई। इन मामले में औरत ते लॻायल इल्ज़ाम सही साबित थिया। इहो पहिरियों मामलो आहे जॾहिं कंहिं औरत खे पोस्को एक्ट तहत सज़ा ॿुधाई वई। अदालत मुतासिर नौजवान खे 50,000 रुपया मुआवज़ो ॾियण जी सिफ़ारिश बि कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk